तव्हां सां लाइव कंदासीं ऐं उते जी कुझु शयूं बि ॾेखारींदासीं त छा सूरत हाल आहे उते जी। पर उन खां पहिरीं मुंहिंजी ख़ुशकिस्मती त आउं हिन वक़्तु हाला प्रेस क्लब में मौजूदु आहियां ऐं मूंसां गॾु आहिनि सीनियर सहाफ़ी हाला जी ऐं सम्झां थो नाले वारो सहाफ़ी रुस्तम समू। असां रुस्तम कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे, ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह। रुस्तम साईं, सिंध जा मोती असां प्रोग्राम उन्हनि दोस्तनि लाइ शुरू कयो जो कंहिं न कंहिं क़िस्म जी सर्विस, कंहिं न क़िस्म जी सहूलियत आवाम खे ॾियनि था, पोइ सहाफ़त में हुजे, कंहिं दुकानदारी में हुजे या कंहिं बि तरह सां। सो आउं वेलकम थो कयां तव्हांखे सिंध जा मोती प्रोग्राम में। पहिरीं त कुझु पंहिंजे नंढपण जे बारे में ॿुधाइजो त उहो कीअं हुजे। तव्हां असांखे लाइक़ु सम्झो पंहिंजे प्रोग्राम सिंध जे मोती में तव्हां जूं सिंधी हिसाब सां खोड़ सारियूं जेको आहे कावशूं आहिनि, तव्हां सां इदारी तौर ते गॾु रहिया आहियूं, साहब तौर ते। हाणे असांजो साहबत में अचण जो हिकिड़ो हादसाती तौर ते चइजे त मिसाल हिकिड़ी अहिड़ी दोस्तनि जी हिकिड़ी सोबत मिली वई। ठीकु आहे। पोइ जॾहिं असां शुरू खां सोचे रहियासीं पॉलिटिकल सियासी तौर ते, ऐं असां सियासत कई, राइट लेफ्ट ॿिन्ही लेवल जी सियासत कईसीं। पोइ जॾहिं हिकिड़ी सर्किल मिली वई साहब जे दोस्त में, पोइ ॾिठोसीं त सियासत बि हिकिड़ी जेको आहे सोशल एक्टिविटी आहे माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ। पोइ असां साहबत खे हिकिड़ो सुठो फोरम सम्झो त छो न असीं उन फोरम ते वेही करे आवाम जे भलाई लाइ कमु करियूं। आहिस्ते आहिस्ते तव्हां जहिड़ा दोस्त, सीनियर दोस्त असांखे मिलंदा आया ऐं खोड़ सारियूं शयूं असां उन्हनि मां सिखियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको असांजे वस आहे असां कोशिशि कई ऐं उहो सिलसिलो असां अचे पियो। ऐं असां हाणे सीनियरनि वटां जेके कुझु शयूं सिखियूं, हाणे असां उहो पंहिंजो एक्सपीरियंस वरी नौजवाननि ॾे जेको आहे शिफ्ट करियूं पिया। उमेद आहे त इंशाअल्लाह ताला आवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रहंदो। शुरू खां ई हाला में रिहाइश, पैदाइश हिते या ॿियो को ॻोठ वग़ैरह या नानाणा ॾाॾाणा ॿिए किथे जा आहिनि? सर असल में मुंहिंजी जेका होम लैंड इहा जेका बर्थ लैंड जेका आहे उहा मुंहिंजी साईं जेम्स जो शहर सन्ना। असांजो जेको फोर फादर्स जो जेको सिलसिलो आहे उहो सन मांझंद ॾाखा उतां अचे थो। मुंहिंजो ग्रांड फादर जेको आहे 1970 में जेको आहे हिते शिफ्ट थियो। मुंहिंजो वाल साहब जी जेका असां फस्ट इंटर जी तइलीम हिते आहे, पोइ बाबा साईं तइलीम खाते में हुनखे जेको आहे नौकिरी मिली। पोइ असांजो मुस्तक़बिल ज़ाहिरी आहे पेरेंट्स सां गॾु हो, त पोइ तइलीम जे हवाले सां मुंहिंजी जेका शुरूआती तइलीम आहे उहा सन शहर में थी आहे। असांजो जेको सन जो हाई स्कूल आहे 8 जमायतूं, उन में कुझु क्लास हिते पढ़ियासीं, कुझु हिते पढ़ियासीं। बहरहाल 8 दर्जे में वरी पास करे सन में 9 दर्जे खां वरी जेको आहे हिते हाल में सन में पैदाइश ज़ाहिर है कुछ मज़ाहिमती अंसर त दिल में या वजूद में हूंदो। यकीन सर ऐं चवंदो त अगरि असां दीन इस्लाम सां तालुक़ु रखूं था ऐं ख़ुदा ताला क़ुरान में बि चए थो असां जेके इंसान पैदा कया आहिनि उन्हनि खे क़ौमुनि ऐं जेको आहे सो ज़ातियुनि में जेको आहे सो विरायो आहे। ऐं क़ौम परस्ती असांखे पंहिंजो मज़हब ॿुधाए थो ऐं इंसान नामुकमिल आहे त अगरि उहो पंहिंजे धरती सां प्यारु नथो करे। सभ खां पहिरीं धरती जो प्यारु, धरती माउ जो दर्जो रखे थी। ऐं यकीननि असां जॾहिं सन में रहियासीं त उहे शुरू वारियूं सियासतूं मज़ामती सियासत रहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको शुरू वारो जेको सियासी जेको रहियो साईं जीएम सैद सां खोड़ सारियूं उन टाइम ते शुरूआती ॾींहंनि में ऐं असांजूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। मूंखे यादि आहे साईं जीएम सैद खे जॾहिं 1986 में जेको आहे नज़रबंदि कयो वियो, असां उन वक़्त में सन हाई स्कूल खां जेको आहे हिकिड़ो जुलूस कढी असां रोड बंदि कयो। ऐं उन एहतजाज में असांजो जेको आहे सो रियासती मशीनरी सां जेको आहे उन वक़्त में टकराव थी वियो। असांजो दोस्त जेको आहे शहीद मस्तानो उहो असांजे अॻियां जेको आहे शहीद थी वियो। एसी ताईं जेको आहे असां सियासी किरदारु अदा कयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जाइ ते वक़्त जे हिसाब सां सियासूं तब्दीलियूं वक़्त सां कंदा रहियासीं। छा था सम्झो अॼु खां अगरि 10 साल पहिरीं हलिया था वञूं, उन वक़्त जी सहाफ़त ऐं हिन वक़्त जी सहाफ़त में छा फ़र्क़ु आहे? सर ईअं खणी कजे त ॾींहुं राति जो त घटि न थींदो। हाणे सहाफ़त
जे मथां वक़्त सां गॾो गॾु पहिरीं प्रिंट मीडिया जो दौर हो, रेडियो पाकिस्तान जो दौर हो, रेडियो पाकिस्तान खां पोइ जीअं टेलीविज़न जो दौरु आयो, वरी प्रिंट मीडिया जो दौरु हो, प्रिंट मीडिया खां पोइ इलेक्ट्रॉनिक जो। हाणे समूरी जेका बि सहाबत आहे उनजे मथां जेको आहे सोशल मीडिया जेका सा हावी आहे। ऐं जेके जेके वॾा वॾा पाकिस्तान जा एंकर आहिनि, वॾनि वॾनि नेशनल चैनल ते कमु कनि था, उनजो इहो सबूत आहे त उहे पंहिंजा प्रोग्राम जेसीं ताईं सोशल मीडिया ते नथा रखनि तेसीं ताईं उन्हनि जा प्रोग्राम उहे ओतिरी ताईं व्यूअरशिप नथा ठाहे सघनि। त मक़सदु हाणे सहाबत खां वधीक सोशल मीडिया जो दौरु आहे। जेको बि सोशल मीडिया सां कनेक्ट रहंदो उहो साहबी तौर ते बि जेको आहे हलंदो, पर उहो अगरि जे अलॻि सोशल मीडिया खे छॾे करे सहाबत कंदो त उनजी सहाबत पहिरीं पाइदार कोन सर्वाइव कोन करे सघंदो। प्रेस क्लब में मौजूदु आहियूं पाण, केतिरा हिते जा दोस्त उहिदेदार आहिनि ऐं कीअं हिते जो कारोबार हले थो, थोरो उनजे बारे में ॿुधायो। सर, हीअ प्रेस क्लब जी जेका बिल्डिंग आहे ऐं तव्हांखे ॿुधाए थो वञा त हीअ प्रेस क्लब जी बिल्डिंग जेका आहे 1992 में असांजे सीनियर दोस्तनि बुनियादु विधो। हिन खां पहिरीं असांजी हाला प्रेस क्लब जी बिल्डिंग मार्केट में हूंदी हुई, म्यूनिसिपल कमेटी हिकिड़ो रूम हूंदो आहे आज़ी तौर ते, पोइ मखदूम सईद ज़मा साहिबु चेयरमैन हो, उन ही टुकड़ो अलाट कयो जेको आहे साईं खे। मखदूम साहिबु वारनि जी पंहिंजी पर्सनल लैंड आहे, हेसी ताईं जेका बि थोरी घणी हिन में कंस्ट्रक्शन तव्हां ॾिसो पिया उन में जेको आहे मखदूम साहिबनि जी सपोर्ट आहे। ऐं ताज़ो बि हींअर मखदूम महबूब ज़मा साहिबु महिरबानी करे हिते जेको आहे आया हुआ प्रेस क्लब में, ऐं उन प्रेस क्लब जी ज़रूरत जे हिसाब किताब सां पंहिंजी जेका उन टीम आहे उनखे हुकुम काम ॾिना। इंशा ताला वक़्तनि वक़्तनि ते कमुकारु थींदो रहंदो आहे ऐं अञा बि बहितरी जी काफ़ी खोड़ सारी ज़रूरत आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके बि दोस्त आहियूं पंहिंजो हर कंहिंजो ज़ावियो पंहिंजो थी सघे थो, पर इहा सुठी ॻाल्हि आहे त असीं हिते हिकिड़े प्रेस क्लब जे बुनियाद ते असीं मुदत आहियूं ऐं अलाह साईं दुआ आहे त इंशा ताला अॻियां गॾिजी सॼी ख़िदमत कंदासीं। कुझु सीनियर दोस्तनि जा नाला वठणु चाहींदव जेके थी सघे थो हींअर दुनिया में न हुजनि ऐं या जेके मौजूदु आहिनि जंहिंजी कोशिशूं हिन प्रेस क्लब खे ठाहिण में हुजनि? सर, उन्हनि सीनियर दोस्तनि खां सवाइ असांजी सहाबत नामुकमिल आहे। हीउ जेको बि असांजो वजूदु आहे हिते सहाबत में, उहो मरहूम अब्दुल करीम मेमन साहिबु, मरहूम अकरम कायम खानी, उनजो हिकिड़ो वॾो रोल रहियो। जंहिं वक़्त में सहाबत जे लाइ लिखणु ऐं सहाबत जी ख़बरूं कलेक्ट करणु, हिकिड़े हिकिड़े फोटो ताईं इदारनि ताईं पहुचाइणु वॾो हिकिड़ो जोखे जो कमु हूंदो। उन वक़्त में हुननि कमु कयो ऐं जॾहिं असां हुननि सां जुड़ियासीं ऐं हुननि असांखे न फ़क़ति सहाबत सेखारी पर पाण सां गॾु खणी असांखे रोशनास करायो माण्हुनि ताईं। ऐं जेको बि असांजो अॼु वजूदु आहे असीं सम्झूं था त इहा कमाल। मखदूम साहिबनि जो शहर आहे, ज़ाहिर हिते जी आवाम मखदूम साहिबनि सां मोहबत बि करे थी, तव्हां मोहबत ई आहियो हुननि जा, त नथा सम्झो त हिन प्रेस क्लब खे थोरो बहितर हुजणु खपे। असीं जीअं हींअर वेठा आहियूं त ऐं ॾिसां पियो त गर्मी बि ॾाढी आहे ऐं हिते सोलर जो इंतिज़ाम बि कोन्हे, बैटरी जो इंतिज़ाम बि कोन्हे, ज़ाहिर इहे शयूं महांगियूं आहिनि, तव्हांखां अफोर्ड न थींदियूं हूंदियूं, त सम्झो था त हुननि खे इन्हनि शयुनि ते बि ध्यानु ॾियणु खपे। सर, बिल्कुलु तव्हांजी इन राय सां मुतफ़िक़ आहियां ऐं वक़्त में वक़्तनि असां तहरीरी तौर ते साईं वारनि खे अर्ज़ु बि कयो हूंदो ऐं हुननि बि पंहिंजे वसार असांखे मदद कंदी। ताज़ो मखदूम जमील ज़मा साहिबु असांजे प्रेस क्लब खे फर्नीचर डोनेट कयो ऐं इहे सभु शयूं हिन वक़्तु बि असां मखदूम महबूब ज़मा साईं जे ख़िदमत में रखियूं आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला ज़ाहिर इहे सभु शयूं वक़्त सां थींदियूं रहंदियूं ऐं हेसी ताईं हुननि मदद कई आहे। हुन में उमेदु आहे त इंशा अल्लाह ताला अॻियां बि सपोर्ट कंदा। ख़ुर्शीद बुघियो मरहूम, उनजो वॾो हिकिड़ो सम्झां थो रोल हो हाला जी सहाफ़त में, कीअं उनखे ख़राज तहसीन पेश कंदो? साईं, ख़ुर्शीद बुघियो तव्हांजे नज़र में त साफ़ ई थी सघे थो, पर आउं सम्झां थो मुंहिंजो भाउ असांजी बाज़ू मूंखे कोन थो लॻे थो को ॾींहुं जेको असां पाण में मुलाक़ात न थी हुजे। मुलाक़ात जेकर न बि थींदी त असां फ़ोन ते जेको आहे गॾु हूंदासीं। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे हवाले सां असांजो गॾु साथ रहियो, मुख़्तलिफ़ इवेंट्स ते असांजूं नंढियूं वॾियूं गॾिजाणियूं प्रोग्राम, वॾो दरियादिल माण्हू मरहूम ख़ुर्शीद बुघियो हिकिड़े तमामु हिकिड़े माना गुरबत वारे ख़ानदान सां तालुक़ु रखंदो, पर हुनजी महिमान नवाज़ी जो आउं तव्हांखे छा ॿुधायां। बिरशाह शहर सां हुनजो तालुक़ु ऐं बिरशाह लतीफ़ साईं जी नगरी
ऐं सॼी सिंध जा साहब जो हुते अचणु ऐं जॾहिं बि भिक्षा में को बि दोस्त कंहिं बि साहबी दोस्त जे महरफ़त ईंदो त उहो ख़ुर्शीद बुगे खे पुछंदो ऐं सच पुछो त हू कॾहिं कॾहिं त ईअं बि मिसाल ॻाल्हियूं कंहिं दोस्त जे घरां भाॼी वठंदो कंहिंजे घरां मानी वठंदो एतिरो माना तॾहिं बि कॾहिं बि कंहिं दोस्त खे मायूस कोन कंदो ऐं मूंखे ज़ाती तौरु ख़बर आहे हिन ॻाल्हि जी त हू माना पंहिंजो पाण जी मिसाल कर्ज़ बि खणी बि जेको आहे हुन सिंध जे साहब जी जेको आहे ख़िदमत कई वेंदी असांखे हुनजो विछोड़ो ते अञा ताईं बि यकीन कोन थो अचे जेॾी महिल उन नंढड़े सुबुह जो 5 बजे मूंखे फ़ोन करे ॿुधायो त बाबा जेको आहे असां खां विछड़ी वियो आहे सची ॿुधायो त का माना ॻाल्हि यकीन न पियो अचे छो राति इज़ार यकजहती तौर या ॿियनि मामलनि में कंहिं इदारे जी हेल्प या प्रेस क्लब मटियारी या डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मटियारी या हाला प्रेस क्लब जे तरफ़ां का मदद या का सरकारी इदारनि जे तरफ़ां का मदद थी या उन्हनि जूं हालत अञा ताईं कंहिंखे ख़बर ई न आहे। सराणे जेतिरे क़दुरु इदारनि जी ॻाल्हि था कयो त ॻाल्हि मिड़ी जिथे किथे साॻी आहे जहिड़े नमूने सां जेका ख़ुर्शीद मरूम जी जेका शख़्सियत हुई ऐं हुनजी जेका माली साहत थियणु घुरिजे हा उहा न थी सघी पर वरी बि आउं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे दोस्तनि खे ख़िराज तहसील पेश कंदुसि त हुननि मरूम जे जेको आहे सो विछोड़े खां पोइ जेका बि हुनजी माली साहत कई हुनखे जेको बि हुनजी जेका हुई इवन एसी ताईं जो हुनजी न्याणी जी शादीअ ताईं बि जेको आहे सीनियर असांजी आहे क़यादत हुनजी मदद कई ऐं अलहमदिल्ला हुनजो पुटु नौशाद बुगियो पाण बि जेको आहे हिमत वारो आहे ऐं बाक़ी रही ॻाल्हि त जिते सरकारी इदारनि जी ॻाल्हि था करियो उहे त ऐलान त खोड़ थिया हुआ सरकारी इदारनि जे तरफ़ां बि थिया हुकूमत जे तरफ़ां बि ऐलान थिया चूंडियल नुमाइंदे जे तरफ़ां बि ऐलान थिया हुआ मूंखे यादि अचे थो त मरूम जे तॾे ते मिनिस्टर साहिबु पहुतो उन ऐलान कयो हुनजे नौकिरी जे लाइ पर कोन थी सघियो असीं उमेद असां अञा बि कोन थी आहे इनशा ताला थी सघे थो साईं वारनि खे कमकार जी मसरूफ़ियत ते सभु इहे ॻाल्हियूं विसरी हुजनि असीं यकीन उन्हनि खे वरी पोइ संदर वाइदो यादि ॾियारींदासीं इनशा ताला। आख़िरी सवाल हाला जी सहाफ़त में नौजवाननि खे कीअं था ॾिसो छा उन्हनि खे मशवरो सहाफ़त में अचण जो ॾींदो या न? सराऊं त ख़ुशी थींदी असांखे त अगरि को इन जज़्बे सां सहाफ़त में अचे थो त आउं आवाम जी ख़िदमत करियां पंहिंजे शहर जे सुधारे लाइ को कमु करियां त उन सोच सां केरु अगरि अचे थो त असीं उनखे वेलकम कंदासीं। पर हाणे आहे रुझान आहे सहाफ़त जो नौजवाननि में जीअं असीं अक्सर शहरनि में ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया एक्टिविस्ट काफ़ी आहिनि जेके पंहिंजो सहाफ़त चइजे या सोशल वर्कर चइजे उन तौरु कमु कंदा छा हिते हाला में बि अहिड़े क़िस्म जो रुझान आहे या इन जो फुक़दान आहे? सर आउं अर्ज़ु करे वञा त आउं पंहिंजे ज़ाती तजुर्बे सां ॻाल्हि कंदो थी सघे थो आउं ग़लति हुजां अगरि मुंहिंजी हिन ॻाल्हि जो कंहिंखे दुख पहुचे त आउं हुनखां अॻु वटि माज़रत थो करियां। सर हाणे सहाफ़त जेका हूंदी त अवाम जी ख़िदमत हूंदी हुई हाणे उहो जज़्बो कोन्हे को अक्सर त अगरि हींअर साहबी थिए बि त उनजा ज़ाती के न के मिसाल को मफ़ाद आहिनि उनजे प्रोटेक्शन जे लाइ हू सहाफ़त जो जेको आहे कार्ड इस्तेमालु कनि था जेका हुननि खे सहाफ़ी थी अवाम जी ख़िदमत करणु खपे इलाइक़े जी तरक़ी ख़ुशहाली लाइ आवाज़ु बणिजणु घुरे उहो मौज़ सां घटि थी सघां ग़लति हुजां पर आउं जेको ईअं ॾिसां पियो त अक्सरियत जी जेका इहा आहे त भई पेट गुज़र कजे ऐं पंहिंजनि मामलनि खे जी जेको आहे ज़ाती मफ़ाद ख़ातिर सहाफ़त में नौजवान अचे थो अदरवाइज़ ॿिए कंहिं शइ लाइ न पियो जेका आउं मुंहिंजी ज़ाती राय थी सघे थो आउं ग़लति हुजां ऐं मुंहिंजी हिन ॻाल्हि जे कंहिंखे अगरि तकलीफ़ पहुचे त मां अॻु हाणे मौज़ थो करियां तव्हांजी महिरबानी। असांजे नौजवाननि लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां? सर ऐं नौजवान असांजो आईंदो आहिनि उन्हनि जे कुलनि ते वॾी ज़िमेवारियूं आहिनि महिनत में सभु कुझु आहे महिनत में सभु कुझु आहे अगरि हू महिनत कंदा त ख़ुदा ताला हुनखे फल ॾींदो ऐं अलाह ताला बि पोरे ते दोस्त आहे उहा महिनत सहाफ़त जे मैदान में कनि या कंहिं बि जंहिं बि फील्ड सां जुड़ियल आहिनि को तइलीम में अगरि सुठे नमूने सां अगरि कॉम्पिटिशन करे को सुठो इम्तिहान थो पास करणु चाहे त महिनत करे महिनत वारे माण्हू जे लाइ हिन वक़्तु बि रोज़गार जा समूरा दरवाज़ा खुलियल आहिनि उन जे लाइ कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो का रोक टोक कान्हे का असांजी दुआ रहंदी ऐं असांजी इहा मैसेज रहंदो नौजवान जे लाइ त अगरि तव्हां महिनत कंदव
त यकीनन तव्हां पंहिंजो गोल अचीव करे छॾींदव। बाक़ी हाणे घर में वेही जेको आहे सो ॻाल्हियूं करण सां कुझु बि हासिलु कोन थींदो। महिरबानी मुसां साईं, तव्हां टाइम ॾिनो असांखे, वॾी महिरबानी तव्हांजी। व्यूअर्स, उमेद कयां थो त हीअ नंढड़ी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़, त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। वरी कुझु देरि खां पोइ लाइव ईंदासीं हाला शहर जो दीदार कराइण लाइ। तव्हांखे अल्लाह हाफ़िज़।